त अंत सहाई थिएसि। चंदूअ खे मरी वियल ॾिसी भाई ॾेठो चंडालनि खे हुकुम ॾिनो त हिन खे पेर में नोड़ी विझी मिटीअ मां घीलींदा शहर खां ॿाहिरि कढी वञो ऐं रावीअ में पाईंदड़ खां उछलाए अचोसि। चंडालनि हुकुम मूजिबि टंग में रसी ॿधी गीले दरिया में कपर तां धिको ॾेई पाणीअ में लोड़े फिटो कयोसि। तंहिंखां पोइ जेठो मोटी सतगुरनि वटि आयो ऐं हथ जोड़े अची ख़बर सुणाई। सतगुरनि फरमायो त पापियुनि जी हमेशह इहा ई गति आहे। ॿिए ॾींहुं बादशाह स्वामियुनि वटि आयो ऐं अनेक प्रसंग हलिया। आख़िर ॻाल्हि कंदे सतगुरनि खेसि ॿुधायो त दुष्ट काल मरी वियो। बादशाह ॿुधी चयो त चङो थियो, गुरूअ जे अवज्ञा जो बदिलो ॾेई मोह। तंहिंखां पोइ ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं करे बादशाह नमस्कार करे किले न वियो। श्री हरगोबिंद साहिब जंहिंजी दिन बे दिन वॾियाई पखिड़जण लॻी, जॾहिं पृथ्वीअ जे पुट महिरवान खे श्री गुरु महाराजनि जे वॾियाईअ जी ख़बर पई त बादशाह उनखे चीच में ॿधिजी वियो आहे, तॾहिं ॾाढो ॾुख में भरिजी पछताव करणु लॻो त पहिरियां ई छा थी गुज़रियो ऐं हाणे छा पियो ॿुधिजे। ॾाढे बि झगड़ंदो हलियो वियो पर हासिलु कुझु बि न थियो। मूं वॾी ऊच कई आहे जो घर में वेही वक़्तु विञायो अथमि, न त उन वक़्त में साहित्यकार बि घणा हुआ पर उहे सभु ॻाल्हियूं अबे जे पुठियां गुज़र करे वयूं। थोरे घणे बदिलो चंदूअ वरितो जो बि हिन पकड़ाए माराए छॾियो। तंहिं करे हाणे कहिड़ो उपाउ करियां जो पंहिंजे दुश्मन खां सवलाईअ सां वेर वठी सघां। बादशाह जी मत त अजब जहिड़ी थी पई आहे। बाक़ी हुनजो पुटु शाहजहान आहे, जंहिंसां जेकॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थिए त उहो शायदि मुंहिंजी मदद करे बि विझे, पर अहिड़ो केरु आहे जो हुन सां मुंहिंजो मेलाप कराए ऐं हुनखे असांजे तरफ़ जी वॾियाई सुणाए ऐं अहिड़ो कमु उहो कंदो जंहिंजो हरगोबिंद सां ख़ुदि ॿेर हूंदो। आख़िर इहे गणतियूं खाई पुछाई नेठि पतो पयसि त चंदूअ जो पुटु शाहजहान वटि ईंदड़ आहे, जंहिंजो पीउ हाणे ताजो गुरु मारियो आहे। इहा पक करे महिरवान ॾाढो ख़ुशि थियो ऐं आसरो थियुसि त हू अवसि मुंहिंजो मित्र बणंदो। तंहिं करे सिघोई चढ़ी लाहौर में पहुतो ऐं उते वञी हिकु ॿ दफ़ो पंहिंजे दास चंदूअ जे पुट ॾांहुं मुलाक़ात लाइ मोकिलियाई ऐं आख़िर को ॾींहुं ठहिराए हिकिड़ी पग दुशालो ऐं कुझु नक़द धन खणी हुन वटि वियो ऐं साणु गॾिजी ख़ुशि थियो। हू ॿई बेवकूफ़ गुरूअ जी महिमा सम्झी न सघिया। ताजो ॿिन्ही पंहिंजनि पीउनि जा बुरा हाल अखियुनि सां ॾिसी बि गुरूअ जे वॾियाईअ खे न ॼातो, पर ॿई नादान गॾिजी गुरु महाराजनि जी निंदा करणु वेठा। आख़िर महिरवान चंदूअ जे पुट खे चयो त मूंखे शाहजहान सां मुलाक़ात कराए ऐं अहिड़ो जतन कर जंहिं करे हरगोबिंद मारिजी वञे। मतिलबु त जहिड़ी शाली तहिड़ी पिनी, जहिड़ी दुष्ट मत हुई संदन वॾनि जी, तहिड़ी दुश्मनी हिननि जी अची गुरुजन सां लॻी। एतिरो काल रिथियूं रथींदा रहिया। आख़िर हिकिड़े ॾींहुं चंदूअ जे पुट महिरवान जी शाहजहान सां मुलाक़ात कराई। उते महिरवान पंहिंजी हक़ीक़त हिन तरह ज़ाहिर करणु लॻो त हजूर सरकार, आउं अहिड़ो पंहिंजो हाल अव्हांखे सुणायां। ॻच सालनि खां वठी मां घड़ियूं पे कयूं आहिनि त इंसाफ़ असांखे कोन मिलियो आहे। गुरु हर गोबिंद ऐं मुंहिंजे ॾाढो अहिड़ो हो जंहिंजो पीउ वॾो हो, मुंहिंजो पीउ वॾो हो, तंहिंखे हक़ु पलनि कोन पियो ऐं हरगोबिंद जे पीउ खे मिल्कियत मिली ऐं हू असांखे शहर में रहणु न ॾींदो हो। असांजो को बि सिफ़ारिशी कोन थियो, तंहिं करे असीं रहिजी वियासीं वग़ैरह। हाणे आउं तव्हां वटि दीवान चंदूअ जे पुट खे वठी आयो आहियां।
इन लाइ त तव्हीं बादशाह खे चई मूंखे हक़ वठी ॾियो। शाहजहान एतिरो ॿुधी हुन जे तरफ़ थोरो ध्यानु ॾेई चयो त मां को सुठो वक़्तु ॾिसी बादशाह खे चवंदुसि। एतिरो चई ॿिए कम में लॻी वियो ऐं महिरबान मोटी जाइ ते आयो। थोरनि ॾींहंनि गुज़रण पुॼाणा बसंत रुत आई। उमंदी वहंदड़ हवा लॻणु शुरू थी, गुल फुल टियण लॻा। आख़िर थधियुनि मोकिलायो ऐं उस पंहिंजी तिखाई ॾेखारी। उन्हीअ समय जहांगीर कश्मीर ॾांहुं तयारी कई ऐं अहिड़ो इरादो कयईं त ही सॼो ई साल ओॾां ई रहंदुसि। उहो ख़्यालु करे जहांगीर पंहिंजे पुट शाहजहान खे पाण सां वठी सदगुरनि वटि आयो ऐं ॿई ॼणा मथो टेके वेठा। साहिबनि हुननि जो यथायोग आदर सत्कार कयो। पोइ परमार्थ जे पासे जूं वार्ताऊं हलियूं। पछाड़ीअ में बादशाह हथ ॿधी अर्ज़ु कयो त श्री गुरु महाराज, मुंहिंजो ख़्यालु आहे त के ॾींहं वञी कश्मीर गुज़ारियां। तंहिं लाइ वेनती आहे त जीअं तव्हीं असां ते महिरबानी कंदा था रहो, तीअं हिन मुंहिंजे पुट सां बि कंदा रहिजो। मां शाहजहान खे हिते छॾे थो वञा ऐं हीउ हर तरह तव्हांजे शेवा में हाज़ुर रहंदो। साहिबनि फरमायो त गुरूअ जो घरु आरसीअ वांगुरु आहे। तंहिंमें जहिड़ो को वेस करे ॾिसंदो तंहिंखे तहिड़ो ॾिसण में ईंदो। तव्हीं जीअं असां सां हलंदा आहियो, तीअं जेकॾहिं हीउ हलंदो त असीं बि साणुसि ईअं हलंदासीं। तव्हीं बेशक कश्मीर वञो ऐं उते वञी थधियूं हवाऊं खाओ। जेसीं ताईं अवीं कश्मीर हूंदा तेसीं ताईं बि लाहौर रहंदासीं ऐं घर ॾांहुं न वेंदासूं। तव्हीं भली वञी थधा मुल्क घुमो। बादशाह ख़ुशि थी साहिबनि खां मोकिलाए पंहिंजे आस्थान ते हलियो वियो ऐं शाहजहान खे सम्झाए छॾियईं त हीउ पीरनि जो पीर अथई, तंहिं करे सदाईं हिन जो मान कंदो रहिजे ऐं सदाईं हिन जे मर्ज़ीअ मूजिबि हलजांइ ऐं जीअं हुकुम करई तीअं बजाए आणजांइ। इन तरह ॿियूं बि केतिरियूं ज़रूरी ॻाल्हियूं सम्झाए ऐं सभु समाज हुनखे सौंपे पाण कश्मीर रवानो थियो ऐं थोरो लश्कर बि पाण सां खयाईं। बोल गुरु नानक देव की।